ॿियनि सां भली निचु कजे पर उस्तादनि सां न कजे। दोस्तो हिकिड़ो माण्हू घणनि जो कर्ज़ी हो, पंहिंजी सुञाईअ जो कंहिंसां इज़हार बि न पए कयाई। खेसि अंदेशो हुयो त केर बि एतबार न कंदो, वेतर ख्वारी थी पवंदी। वॾी सोच वीचार खां पोइ खेसि हिकिड़ो दोस्त यादि आयो जेको वॾो होशियार ऐं चालाक हुयो। साणस वञी दिलि जो हाल ओरियाई ऐं कर्ज़ियुनि खां बचण लाइ खांइसि तरकीब पुछाई। दोस्त सलाह ॾींदे चयुसि त जेकॾहिं माण्हुनि खे इहो यकीन थी वञे त तूं चरियो थी वियो आहीं त पोइ तोखां केर बि कर्ज़ न घुरंदो। चयाईंसि माण्हुनि खे मुंहिंजे चरे हुजण जो यकीन केरु ॾियारींदो। उन पटी पढ़ाईंदे चयुसि त तूं हीअं कर, जेको बि तोखां कर्ज़ घुरे खेसि मोट में चओ निच। उन पुछो ईअं करण सां छा थींदो? चईं तोखे हर को चरियो सम्झंदो ऐं कर्ज़ तां हथ खणी वेंदो। इन ई तरकीब ते अमल करण बाद घणनि ई कर्ज़ियुनि मां जान आजी थी वयसि। सलाह ॾींदड़ दोस्त जो बि मथसि कर्ज़ हुयो, उन बि हिकु ॾींहुं कर्ज़ जी तक़ाज़ा कयसि त खेसि बि चयईं निच। वकील हैरत खाईंदे पुछुसि त असां सां बि निच? हा तोसां त निच, पर तुंहिंजे वॾनि सां बि निच। सलाह ॾींदड़ दोस्त अफ़सोस खाईंदे सम्झायसि त ॿियनि सां भली निच कजे पर उस्तादनि सां न कजे। मतिलब त ॿिलीअ शेर पढ़ाया फिर ॿिली कूं खावण आया। लुच खे अकुल ॾसणु, पाण सां दुश्मनी विहारणु, चङाई कर ॼट सां त ॼट फेराए हणई पट सां। दोस्तो उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूरु कंदव।